हाँ, ही ॿुधायो त तव्हांजो पुटु जेको आहे शोएब केतिरे अरसे खां बीमार आहे ऐं हिनखे छा थियो आहे? साईं हिन भुल में तेज़ाब पी छॾियो ग़लतीअ सां, ऐं उन खां अलावा 5 महीनो हले थो पियो इहो बिस्तरे ते पियो आहे। जिना में खणी वियासीं, उते उन्हनि कुझु इलाजु कयो, वरी उन्हनि मना करे छॾी आहे। हाणे बिल्कुलु उन्हनि जिना में, सिविल में, कोरंगी इंडस में, मां ॿियनि बि काफ़ी सारियूं अस्पतालुनि में ॾेखारियो आहे, पर चवंदा हिन जो इलाजु जेको आहे सो आगा खान में ई आहे। पोइ आगा खान में असां खणी वियासीं, उते को डॉक्टर शफ़क़त जे नाले सां विहंदो आहे। उहो जेको आहे सो आहे को उहो चए थो त मां इलाजु कंदुसि, तक़रीबन हिन जो 30 लख 25-30 लख रुपया खनि ख़र्चु ईंदो। इन जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो ई पुटु आहे। आवाम खे गुज़ारिश थो कयां त बाबा मुंहिंजी मदद कयो। गवर्नमेंट खे बि मां अपील थो कयां त ॾिसो खुदारा मुंहिंजी मदद करे, मूंखे जेको आहे हिकिड़ो ई पुटु आहे, खुदारा मूंखे पुटु बचाए ॾियो।